अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां अॻे ई टोटल 554 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 555, किस्त नंबर 164। दोस्तों इन सीन में तव्हां रईस गफ़ार ख़ान ते गौर कयो त रईस गफ़ार ख़ान हिन सीन में कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिते रईस गफ़ार ख़ान कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों हिते डायरेक्टर हिननि सभिनि खे सम्झाए रहियो हुयो त तव्हांखे छा चवणो आहे छा करिणो आहे। त बाक़ी सभु त पंहिंजे सीन में लॻी विया, पर रईस गफ़ार ख़ान जो ध्यानु अञा डायरेक्टर ॾांहुं ऐं कैमरा ॾांहुं हुयो त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 556, किस्त नंबर 165। दोस्तों हिन सीन में तव्हां क़ुर्बान ते गौर कयो त क़ुर्बान हिन वक़्तु हिन बबर में ॿधल आहे त हिते बीठल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त क़ुर्बान हिते हिन वण में ॿधल आहे, हिन बबर में ॿधल आहे त बीठल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो क़ुर्बान हाणे वरी वेठो आहे। दोस्तों तक़रीबन 2 सेकंड पहिरियां क़ुर्बान जे वण में ॿधल हुयो, बीठल हुयो, त पोइ दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ उहो ॿधल हमरा हेठि वेही कीअं रहियो, ॿधल हमरा हेठि कीअं वेही रहियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त इहा मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त इहा मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 557, किस्त नंबर 165। दोस्तों हिन सीन में तव्हां शानीअ ते गौर कयो त शानी हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रही आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त शानी हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रही आहे। दोस्तों हिन सीन में दरअसल राति हुई, इन करे दोस्तों हिन सीन खे मूं एडिट करे रोशनी कई आहे त जीअं शानीअ जो चहिरो साफ़ ॾिसी सघिजे त हीअ कैमरा ॾांहुं निहारे रही आहे या न। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों शानी जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो न वरी एडिटर गौर कयो, इन करे हीअ बि वॾी मिस्टेक थी वई। मिस्टेक नंबर 558, किस्त नंबर 165। दोस्तों हिन सीन में तव्हां खेरूअ जे पासे में ॾिसो त हिन वक़्तु हिते का बि लठ रखियल नज़र कान थी अचे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन वक़्तु हिते का बि लठ रखियल नज़र कान थी अचे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे वरी खेरूअ जे पासे में लठ रखी आहे। दोस्तों तक़रीबन 1 सेकंड पहिरियां हिन जॻह ते खेरूअ वटि का बि लठ कान हुई, त पोइ दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड खां पोइ हीअ लठ खेरूअ जे पासे में किथां अची वई। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड जे अंदरि। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 559, किस्त नंबर 166। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते सूमर जॾहिं खेरूअ खे चांहि जो कप ॾिनो आहे त उहो चांहि जो कप तक़रीबन फुल आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त उहो चांहि जो कप तक़रीबन फुल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त अञा खेरूअ हिन चांहि मां हिकु सुर्क बि न भरियो आहे, त पोइ दोस्तों इहो कप अधु कीअं थी वियो। दोस्तों जेको कप तक़रीबन 1 सेकंड पहिरियां बिल्कुलु ई फुल हुयो, तक़रीबन फुल हुयो, ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकंड खां पोइ जॾहिं त उन मां खेरूअ हिकु सुर्क बि न भरियो त पोइ उहो कप अधु कीअं थी वियो। दोस्तों इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न।
दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीउ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाली ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।